अच्छा अच्छा जल्दी अच ये सफ़ा मारे छॾींदा अच मां तोखे लिखायां। केरा दर खोलियो जल्दी। केरा इहो मुंहिंजे भाउ खे लिकाए छॾियो असांजे कॾ माण्हू लॻल अथव इनखे मारे छॾींदा। केरा माई मां काॾे लिकाया चरी आया ॿिए प्लीज़ कंहिंखे दर ते तव्हांजी महिरबानी मुंहिंजे भाउ जी जान ख़तरे में आहे तव्हां हिनखे झटि लिकायो मां हिन जा तव्हांखे पैसा ॾींदुमि। मांखे छा सुञो बुखियो सम्झो थी मां तोखां पैसा वठंदुमि। मुंहिंजी हिकु अर्ज़ी मनो असांजी मजबूरी आहे मुंहिंजे भाउ खे तव्हां लिकाए छॾियो पोइ मां 5 मिंट खां पोइ हिनखे वठी वञा थी। मां चवंदा आहिनि कर भला तो भला अचो भाउ अचो हलो 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 अचो भाउ अचो हलिया 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 वे 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 केर जवान आ आ आ ओ उन लगी थी पानी पींदे आ आ वठ बिस्मिल्लाह। खैरा 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 परेशान न थी अल्लाह खैर कंदो। छा मसलो आहे हेॾे हथ में ॾे लानती रे हेॾे काॾे थो रखे हेॾे ॾे। हा छा मसलो आहे केरु आहे? ओ आ उ आ आ इहो छा आहे? आ उ माना आ उ आ माना गुंगो आहे। सूबेदार साहब जल्दी अचो हुन मुंहिंजे भाउ खे अगवा कयो आहे। हा तव्हां बेफिक्र थी वञो मांखे तव्हां सिर्फ़ु ॾेखारियो कहिड़ो घर आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थी। ॿुधी नथो सघे वरी अलाए केरु आहे बीहो अचां थो। इहो दरवाज़ो आहे। हाँ साहब इहो दरवाज़ो केरु आहे? खड़काए खड़काए कढेसि ॿाहिरि। आयो आयो ॿाहिरि निकितो केरु आहे? हेॾे ॿाहिरि निकिरी आहे तोसां ॻाल्हाइणो आहे। छोकिरो कीअं अगवा कयो थी? कहिड़ो छोकिरो अगवा कयो आहे? अड़े ॿाहिरि थियण जी कोशिशि न कर न हणाए न ॿ टे। छाजो बाबा छोकिरो अगवा कयो आहे? माई केरु आहे? छा मसलो थी? छो तू मुंहिंजे भाउ खे अगवा कयो तू मूंखे धमकी ॾिनी न तू मुंहिंजे भाउ खे अगवा कंदे उहो कमु कयो थी न। बस कर माई तू माई बस कर। छिती थी आ जाए पंहिंजो भाउ हिते हाणे आई डुक थी कुते वांगुरु सहक थी त जेको हिनखे लिका आहिनि कढ पिया आहिनि मां चङाई करे विहारियोमांसि पाणी पीआरियो आयांसि गूंगे खे। हाणे फनकारीअ खे छॾ छोकिरे खे ॿाहिरि कढ खणी हलियो मां न थाणे ते लॻई न पड़ पादर 4 ॿियूं चोरियूं बि मनींदे। छो थाणे ते वठी साहब हेॾे भाउ अचियो थी बस हाणे हल त तोखे अहिड़ो उब थो करे अहिड़ा तो पादर हणा जो यादि कंदे अचो हिनखे थाणे ते बाबा अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे हाँ का। कुटियो अथसि। अड़े मारियो बि अथी। अरे मां काॾो मारियो आयांसि क़ुर पुॼई। अड़े बाबा मसले खे ठाहियूं था चुप कर हेॾे आ बाबा ॻाल्हि ॿुध। बाबा मांजो कहिड़ो कम जो मारींदोमांसि माॾे आई मुंहिंजो अची दर खड़काए चई त हिनखे मुंहिंजी त ॻाल्हि ॿुध न छोकिरो तुंहिंजे घरों बरामद थियो आहे ठीकु आहे पको तूं चोर आहे हाणे महिरबानी करे लेन देन ते ॻाल्हि खे ठाहे न त चरियो मथो ख़राब थियो थी साहब छो छितो थियो लेन देन छाजी लेन देन? हल पोइ थाणे ते हल तोखे ॿ टे पादर लॻे छो पादर लॻंदा छो पादर लॻंदा? अड़े त पोइ लेन देन मसलो करे न ठाहियां थो मां वञी थाणे ते 4 पादर लॻंदई हरू भरू ग़रीब माण्हू फासी वेंदे। यार चए त सच तो। हा हाणे छा करणो छा आहे बाबा छा करणो आहे? सफ़ा को निभागो आहे सम्झे नथो चांहि पाणी कराए ॿियो वरी चांहि ऐं पाणी ॿई? हा हल पोइ हल होटल ते चांहि बि पीआरियां थो पाणी बि। अड़े निभागा ॾोकड़नि जी शिकिल में चवां थो सफ़ा चंडरो आहे। ढोकड़नि जी शिकिल हा हा घणो ॾियां? लख रुपयो खण त ॾे अगवा जो केस अथई। चरियो आहे छा लख रुपयो मां ग़रीब माण्हू काॾो ॾियां ॾिसे थो जेको लुंडे जी कमीज़ ऐं शर्ट बुशर्ट सूट पाए बीठो आहियां। न हे तू कुकड़ चोरी कई आहे जो शर्ट बूट लख रुपयो अगवा जो केस अथई। बाबा 25 साल लॻंदई। ग़रीब माण्हू आहे साहब यकीन कर वो अलाह जो कसम आहे पाण माई आई मूंखे चयईं त असांजे कॾ अलाए केरु पियो आहे दुश्मन। बाबा हाणे माई तकड़ी थी लॻई मूंखे ॿधाईंदई महिरबानी कर लेन देन कर त हलूं बस। अड़े बाबा जेका अथई कढ कढ हाणे मामले खे ठारियूं पैसा न आहिनि जेका अथई कढ 5 10 छॾे गिणण खे बस हाणे हेॾे करे हाणे हीअं करे मां माई खे ठाहियां थो तूं हल हलिया। आहे त ना को यार ज़ुल्म। बाबा हे बि हाणे शरीफ़ थो लॻे मूंखे हलो त पाण थाणे ते वेही मामलो हल कयूं था हे पंहिंजे ॻोठ जो पोइ हिनखे पकड़े था अहिड़ो कोई ॻाल्हि न आहे अचो हली अचो। हा अचो हा हलो साहब हलो हलो हा, बस अचो, रहम कयो। बाक़ी अॼु जेको आहे न सबक़ ॾियारे छॾियो आहे त चङाई कंहिंसां न कजे चङाई जंहिंसां करनी त पोइ उहा ईअं गीचीअ में थी पए। अबा ॾिसी वियासीं चङाई कजो तव्हां बि। ॾिठई अरे जुमा निभागो तू तो सच में सूबेदार लगे पयो। हा सफ़ा ईअं तोता उॾरी आवाज़ ई बदलाए छॾियो मां
हाणे हीअं कयो घणा हाणे पैसा वरता थी? जेका बि वजी तानी हाँ हे 10,000 तू रख हाँ ऐं हे 10 तू रख ठीक आहे हलो हाणे चाहे पियूं हली लाहौती वारे होटल ते